अस्सलाम वालेकुम। याली मदद सभिनी सिंधवासिन के प्री प्यारन खे इम्तियाज़ मारे जी तरफ़ां सलाम। याली मदद दोस्तों जिथे भी हुजो ख़ुश हुजो आबाद हुजो। दोस्तों जीअं त कल्ह राति लाड़काणे लॻो हिकु ॻोठ में फनकारा समीना सिंधु सां जेको हादसो पेश आयो आहे दर्दनाक। उन हादसे जी असां तमामु सख़्तु लफ़्ज़नि में संजा फनकार, संजा मौसीकार, संजा प्रोड्यूसर, संजा शाइर, संजा अदीब, लेखक सभु सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। तमामु हिकिड़ो शर्मनाक ऐं दर्दनाक हादसो आहे शादी जी तक़रीबुनि में अगरि फनकार वञनि त उन्हनि जे मथां फायरिंग कई वञे या गोलियूं हणी उन्हनि खे क़तल कयो वञे। बिल्कुलु हिकु अफ़सोसनाक ऐं हिकिड़ो शर्मनाक अमल आहे। ऐं दोस्तो इहा सभिनी दोस्तनि खे अपील ऐं अर्ज़ु कंदुसि त जेके बि फनकार दोस्त आहिनि, शाइर, मौसीकार, प्रोड्यूसर, त इहो सिंध हुकूमत खे हिकिड़ो अर्ज़ु कयो वञे ऐं अपील कई वञे त शादी जी तक़रीबुनि में ऐं फायरिंग जो जेको सिलसिलो आहे, फनकारनि जे मथां हथियारनि जो जेको नुमाइश जो सिलसिलो आहे, गोलियुनि जो जेको सिलसिलो आहे, इन ते सख़्ती सां कलम लॻायो वञे ऐं कानूनी सख़्तु हिकिड़ो अमल कयो वञे त जीअं आईंदा के जानी नुक़सान ऐं फनकारनि जा या आम माण्हुनि जा न थियनि। बिल्कुलु ही हिकु अफ़सोसनाक ऐं हिकु ख़तरनाक ऐं हिकु ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो आहे समीना सिंधु साहिबा सां। ऐं बिल्कुलु इहो असां सभिनी फनकारनि जे लाइ हिकु अफ़सोसनाक, बल्कि पूरी सिंध जे लाइ, पूरे पाकिस्तान जे लाइ हिकु अफ़सोसनाक वाक़ियो आहे। ऐं बिल्कुलु असां जेके बि फनकार आहियूं, मौसीकार आहियूं, प्रोड्यूसर आहियूं, शाइर आहियूं, असां अदी समीना सिंधु जे फैमिली सां हिन दुख में शरीक आहियूं, गॾु आहियूं। ऐं बिल्कुलु दोस्तो ही हिकु तमामु हिकिड़ो ग़लति अमल थियो आहे ऐं हिकु ग़लति हादसो थियो आहे। ऐं कंहिं फनकार खे अगरि पंहिंजी शादी में घुरायो वञे ऐं हुनजे मथां फायरिंग करे हुनखे क़तल कयो वञे, तमामु हिकिड़ो शर्मनाक जोग आहे। ऐं दोस्तो इहो अर्ज़ु वरी बि मां कंदुसि जे पंहिंजनि ॿाहिरनि फनकारनि खे, उस्तादनि खे, मौसीकारनि खे, प्रोड्यूसरनि खे, शाइरनि खे, सभिनी खे इहो अर्ज़ु कंदुसि त सभई गॾिजी हिकु अमल ठाहिनि, हिकु पंहिंजो मतिलबु सिंध हुकूमत खे अपील कनि त जीअं शादी जी तक़रीबुनि में फायरिंग जे सिलसिले जे लाइ को हिकु कानून बिल पास कयो वञे सिंध असेंबली में त जीअं आईंदा इहे जानी नुक़सान न थियनि फनकारनि जा आम माण्हुनि जा। ऐं बिल्कुलु असां इन हादसे जी सख़्तु लफ़्ज़नि में संजा फनकार, मौसीकार, प्रोड्यूसर, शाइर जेके बि आहिनि, अदीब, लेखक सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं अलाह साईं अदी समीना सिंधु जे घर वारनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता कंदो। अलाह साईं